इंसान त पंहिंजी जाइ ते जानवरनि बि रसूल सां मोहब्बत कई आहे। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब जी महफ़िल मजलिस में वेठा आहिनि कंहिं जॻह ते, ॾाची हिकिड़ी भॼंदी थी अचे पर ॾाची सफ़ा मस्तु ऐं छिती लॻी पई आहे। ईअं बादशाह ॾींदी थी अचे। साहबा चवंदो थिया या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरो पियो त छा ॾियोसि हली अचे, इन ॾाची खे बि ख़ुदा हया ॾिनो आहे जो मां मुहम्मद खे सुञाणींदी। ॾाची जीअं आई, ॾाची जी गिघ पासे खां वहे थी, पंहिंजो कंधु मुबारक हुज़ूर जे क़दमनि में रखी अखियुनि मां ॻोढ़ा वहाईं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो कंधु मुबारक ते अॻिते कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक में कुझु चईं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिनजो मालिक केरु आहे? चई साईं फिलाणो अचे, वठी अचो हिनखे। वठी आया। अलाह जे रसूल फरमाया ॾे हाल हाल, हिनखे खाधो घटि थो ॾियां, हिन खां कमु घणो थो वठे। चई हा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं ॿी शिकायत इहा कई थी त मुंहिंजो मालिक निमाज़ बि न पढ़ंदो आहे। मुंहिंजो मालिक मां बेनिमाज़ी जे घर में कीअं रहां? अलाह जा रसूल, वाह मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजो कमाल। ॾाचियूं बि तो मोहम्मद वटि शिकायत कनि थियूं पयूं। हुज़ूर फरमाए ॿिन्ही शयुनि खां तौबा कर। हिकु दफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब जे मजमे जे अंदरि वेठा आहिनि, माखी आई, भूं भूं हिकिड़े साहब उथण ऐं हुनखे मारण जी कोशिशि कई। अलाह जे रसूल फरमायो त कन खे वेही रहो, चुप करे। हीअं आई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हीअं कन जे भरिसां बीठी आहे, उहा उडड़े थी पई, पंहिंजे मिठी ज़ुबान में हुज़ूर ते दुरूद पढ़े वेही। हुज़ूर मुस्कुरायो। साहबा इकराम फरमायो या रसूल अल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलाह जा रसूल ए भूं भूं तव्हांजे कन जे अंदरि लॻियल। चई अलाह किथां खां सफ़र करे आई आहे सिर्फ़ु मां मुहम्मद जे मथां दुरूद पढ़ण जे लाइ। छा हुज़ूर जे मथां? पोइ अलाह जा माना तो ऐं असांखे अलाह साईं अहिड़ो नबी अता फरमायो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे अंदरि ख़ुतबो ॾींदा हुआ, खजी जो हिकिड़ो थुड़ हूंदो हो, थुड़। पोइ उनजे मथां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं टेक ॾेई करे जेको मुस्लमान हूंदा साहबे कराम उन्हनि खे ख़ुतबो ॾींदो। थियो ईअं जो हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो साहबी हो जेको ॾखण को कमु कंदो। चई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी दिलि थी चए त मां भला तव्हांजे लाइ हिकिड़ो काठ जो मेंबर ठाहियां, अव्हांजी जेकॾहिं इजाज़त हुजे। अलाह जे रसूल फरमायो ठीकु आहे, को मसइलो कोन्हे, को भली ठाहे। साहबी जॾहिं ठाहे आयो, जुमे जो ॾिहाड़ो आहे, बुख़ारी शरीफ़ जी रिवायत खोले करे तव्हां ॾिसो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वेठा उन मेंबर जे मथां, त जीअं नंढड़े ॿार जे रोइण जो आवाज़ु हूंदो आहे माउ जे विछड़ी वञण खां बाद में, ईअं साहबी चवंदा सन्हा कीअं हाट रोअण जो आवाज़ु असां पंहिंजे कननि सां ॿुधो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मेंबर खे छॾिया। जीअं नंढड़े मासूम ॿार खे भाकुर पाइबो आहे, तीअं हुज़ूर वञी उन खजी जे थुड़ खे भाकुर पातो। साहबी चवंदा इहो रोइण जो आवाज़ु उन खजीअ जे थुड़ मां हुयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां टेक ॾेई करे जेको ख़ुतबो ॾींदा हुआ न, इन जुदाईअ खे खजी जो थुड़ बि बर्दाश्त न करे सघियो। पोइ तूं ऐं असां कीअं अलाह जे रसूल जी जुदाई खे बर्दाश्त कंदासीं? अड़े तो ऐं असांजे लाइ त हुज़ूर सॼी सॼी राति रोईंदो हो, अलाह जो कसम आहे। अम्मा आयशा फरमाए थी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सॼी सॼी राति रोईंदा हुआ ऐं दुआ छा घुरंदा हुआ? ए मुंहिंजा अलाह, ए मुंहिंजा अलाह, मुंहिंजी उम्मत जे मथां रहम फरमा। ए मुंहिंजा अलाह, मुंहिंजी उम्मतुनि जी शक्लूं तब्दील न कजांइ। अॼु तोखे हुज़ूर जो नालो नथो वणे, अॼु तोखे हुज़ूर जी सीरत नथी वणे, अॼु तोखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम नथो वणे, अॼु तोखे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत नथी वणे। ओ मुंहिंजा अदा, जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे वञनि पिया न मके खां मदीने जी तरफ़, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आया काबतुल्लाह जे साम्हूं, त हुज़ूर बीह करे चयूं काबा, अॼु मां तोखां विछड़ी वञा थो, जुदा थी वञा थो, वरी ज़िंदगी ख़बर न आहे अलाए केतिरी आहे, मां अचां या न अचां। ए मुंहिंजा काबा, मां हलियो वञा पर मां मुहम्मद जे उम्मत जी पारत थी, मां मुहम्मद जे उम्मत जी पारत थी। जॾहिं आब ज़मज़म जे मथां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया न, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीह करे आब ज़मज़म जो पाणी पीतो, त हुज़ूर पंहिंजो लोआब मुबारक, लोआब दहन मुबारक पंहिंजो खणी करे उन आब ज़मज़म में पी ॾियूं। चई मां त हलियो वेंदुमि पर क़यामत जे सुबुह ताईं मुंहिंजी उम्मत मां मुहम्मद सां गॾु हूंदी। जेको आब ज़मज़म जो पाणी पीअंदो उहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़राबत ज़रूर ब ज़रूर हासिल थींदो। अदा अल्लाह असांखे एॾो वॾो दिलबर नबी अता फरमाए, पर अफ़सोस आहे असां सिर्फ़ु ज़ुबानी मोहब्बत कयूं था, अमली मोहब्बत न आहे। ज़ुबान सां चवंदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे। नचणु दीन जो नालो आहे छा? ॻाल्हायो नथा बाबा, नचंदा केरु आहिनि? नचणु दीन जो नालो आहे, इस्लाम जो नालो आहे। छा थियो अलाह जा बाला तव्हांखे? हेॾी ॾाढ़ियुनि सां, हेॾनि पटकनि सां क़ुरान तव्हांजे सीननि जे अंदरि, रसूल जी सुन्नत ऐं सीरत तव्हांजे सीननि जे अंदरि आहे, तव्हां ॿाहिरि बीह करे नचो। छा तव्हां दुनिया खे पैगाम ॾियणु चाहियो था? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस सां मोहब्बत जो दलील तव्हां इन तरीक़े सां ॾींदव?
तव्हांजी ज़िंदगी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ न हुजे, ईअं न कयो बेली खुदारा, ईअं न थिए जो क़यामत जे ॾियारे तव्हां वञो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो कंधु मुबारक तव्हां खां परते करे छॾनि, पोइ छा बचंदो? हड़ हली वई तव्हां या असांजी। उहो कमु कयो जेको सहाबा इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन कयो आहे। सहाबियात आहे हिकिड़ी कुराड़ी औरत आहे, उनखे ख़बर पई जंग उहद जे अंदरि त हुज़ूर सल्लल्लाहु अल्लाह ताला मां फरमाई ग़लति ख़बर माण्हुनि जंग में हलाए छॾी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया। माण्हुनि में अफ़रा तफ़री जो माहौल, हर माण्हू पंहिंजे घर मां सहाबियात खे, सहाबिन खे, मासूम ॿारड़नि खे हुज़ूर सां वॾी मुहबत हूंदी, अलाह जो कसम आहे। हर हिकिड़ो अखि आली आहे, घर मां रोईंदो निकिरे थो पियो। हिकिड़ी कुराड़ी वजद जे अंदरि हुज़ूर जी मुहबत जे अंदरि अची करे ॾाची या घोड़े जे मथां चढ़ी, जिते जंग वारो माहौल भॻण लॻी आहे। रस्ते में हिकिड़ो माण्हू मिलियुसि, हुन खां पुछा कई, ॾे हलल मा बाल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं आहे? उन साहबी जवाबु ॾिनो, मां त अलाह जे रसूल खे कोन ॾिठो आहे, पर तुंहिंजो पुटु फलाणी जाइ ते कॿा कॿा लॻो पियो, कन्नु ई कोन ॾिनेसि, पुट ॾे तवजो ई न कयईं। वरी अॻिते हली, वरी हिकिड़ो ॿियो माण्हू मिलियुसि, चई ॾे हाल अहिवाल, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं आहे? चई ख़बर न आहे, पर तुंहिंजो मुड़ुसु फलाणी जाइ ते क़तलु थियो, शहीद थियो पियो आहे, रत जिस्म मां हलेसि थी पई, कन्नु ई कोन ॾिनेसि, न पुट जी परवाह कयईं, न पंहिंजे मुड़ुस जी परवाह कयईं। हीअं जो उहा कुराड़ी सहाबियात भॼंदी वञे थी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे अनवर जे मथां जॾहिं उन कुराड़ी जी नज़र पई आहे न, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चादर पातल आहे, हुज़ूर जी हीअं चादर खे पकड़े करे चई, अलाह जे रसूल, तुंहिंजे हिन चहिरे मुबारक खे ॾिसण खां पोइ हज़ार मुसीबतुनि जा जवल मुंहिंजे मथां किरी बि पवनि, मां क़ुर्बान उन्हनि जे मथां, सिर्फ़ु तुंहिंजे चहिरे जे मथां नज़र पई आहे, ख़ुदा हर जहान ॾे ख़ैर कंदो। माना न पुट जी परवाह, न मुड़ुस जी परवाह, परवाह कंहिंजी आहे? फ़क़ति हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इश्क़ ईअं कयो जीअं सहाबा हुज़ूर सां इश्क़ कयो आहे। दावा बि उहा कयो जेका सहाबा इकराम दावा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कई आहे।